मेरुन सां मूं तोखे इन जे करे हिते घुरायो आहे त ड्यूटी जॉइन करण खां पहिरियां सलमान साहब जी कुछ ॻाल्हियूं तोसां शेयर करे सघां। सलमान साहब जो नालो ॿुधी मूंखे ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। दिलि चवे थी हिते जॉइन करण खां पहिरीं इस्तीफ़ा ॾेई छॾियां। मेरू असां औरत मुलाज़िमनि लाइ फ़क़ति 2 ऑप्शन बचिया आहिनि। हिकु त उहो असां हिननि जी मर्ज़ी मुताबिक़ कमु कयूं ऐं हिननि जी जाइज़ नाजाइज़ हुकुम मञूं, ऐं ॿियो उहो त हिननि जी हर ग़लति पॉलिसी कम ऐं सोच ख़िलाफ़ु विड़ूं ऐं नौकिरी कयूं। मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे जेकॾहिं नौकिरी करणी आहे त हिननि जी हर अहिड़े अमल जी रोक कबी जेको औरत मुलाज़िम लाइ हिरासमेंट जे ज़िमरे में अचे थो। हर उन नज़र जी रस्ता रोक कबी जेका ऑफिस में ज़रूरी कागज़नि जे बजाए औरत जे उज़बन ताईं टोड़ींदी आहे। बिल्कुलु दुरुस्त आहे, तव्हां सही पई चओ। हा यार, जेको कुझु तोसां थियण वारो हुयो उहो सभु कुझु मूंसां बि थियण वारो हुयो, पर रब साईं जी महिरबानी सां आउं महफ़ूज़ रहियसि। छा? हा, जीअं तोखे हितां ज़लील करे बदिली कयो वियो आहे तीअं ई मूंखे ज़लील करे हितां बदिली कयो वियो आहे। ख़ैर, आउं चाहियां हा त सलमान साहब खे अहिड़ो ब्लैकमेल कयां हा त हू अची मुंहिंजे पेरनि ते किरे हा, पर मूं ईअं न कयो। तो ईअं छो न कयो? पहिरों वार सलमान साहब जो ऐं हाणे वरी ॿियो वार मूं जो थींदो। ही फाइल ॾिसें थी? ही फाइल सलमान साहब जी नौकिरी त विञाईंदो, पर उन करप्शन जे पैसनि मां बंगलो गाॾी जेको बि वरितो आहे ही सभु विञाईंदो। इहो फाइल तूं मूंखे छो नथी ॾी? यार, ही तोखे ॾियण जे लाइ त हिते खणी आई आहियां। हिन फाइल जी हिकिड़ी कापी मूं पाण वटि रखी आहे ऐं ॿी कापी मां तोखे ॾियण जे लाइ आई आहियां। वक़्तु अचण ते ही फाइल असांजी वॾी हेल्प कंदो। ठीकु आहे, आउं हिन फाइल खे चङी तरह पढ़ी पाण वटि संभाले रखंदसि ऐं फ़ोन ते पिणु तोसां राब्तो रहंदो। ठीकु आहे मेरू। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।